नाज़रीन, टंडो मोहम्मद खान में इंतजामिया की बेध्यानी सबब वाटर सप्लाई स्कीम नाकारा बनियल है। उन हवाले से रिपोर्ट करे आहे काज़ी शम्स बांभण। टंडो मोहम्मद खान में वाटर सप्लाई स्कीम इंतजामिया की बेध्यानी सबब तबाह हाल बनियल आहिनि। वाटर सप्लाई जो लाइनूं केतिरनि सालनि खां मरबंद न थियण करे ऐं गटर सां गॾु हुअण करे शहरी बदबूदार पाणी इस्तेमाल करण ते मजबूर आहिनि, जंहिंजे करे शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि पाड़नि ऐं महलनि में बीमारियूं फैलिजी वयूं। केतिरा ई माण्हू हेपाटाइट ऐं पेट जी बीमारियुनि में मुब्तला थी विया। तलाउ जे सफ़ाई ऐं चौधीवारी न हुअण सबबि गंदगी जा ढेर लॻल हूंदा आहिनि। उन हवाले सां सियासी समाजी शहरीन पंहिंजा वीचार आवाज़ न्यूज़ सां वंडींदे चयो त टंडो मोहम्मद खान जे वाटर सप्लाई जे बारे में जेको ज़ुल्म आहे, आउं सम्झां थो त इन्हनि करबला वारो ज़ुल्म टंडो मोहम्मद खान में अची ॾिसो। टंडो मोहम्मद खान शहरी आबादी 1 लख खां मथे टुपी वई आहे, पर खेनि साफ़ पीअण जो पाणी मुयसरु कोन्हे, सेहतमंद पाणी मुयसरु कोन्हे। हिते अकरबा परवरी पंहिंजी जॻह ते उरूज ते आहे। लाइनुनि में पाणी वाटर सप्लाई लाइनुनि में गटर जूं लाइनूं मिली वयूं आहिनि। टंडो मोहम्मद खान समेत सॼी सिंध जी साॻी सूरत हाल आहे। असां वटि पीअण जे साफ़ पाणी न हुजण करे 50 लख खां मथे कारी साई में माण्हू वठिजी विया आहिनि। माण्हू असांजा मंशा जा आदी थी विया आहिनि। पाणी न हुजण जे करे असांजा माण्हू औरतूं खोराक सही न खाइनि थियूं, उन्हनि जे करे ॿार कमज़ोर ॼमनि। 90% पाणी टंडो मोहम्मद खान शहर जो जेको ज़हरीलो पाणी थी चुको आहे। जिथे बि बोर जो पाणी जेके बि माण्हू वठनि था उहो खारो पाणी थो निकिरे। असांजी शहरी इत्तेहाद जे तरफ़ खां पहिरीं बि इन मसइले ते हिकिड़ी जदोजहद हली। असांजो मक़सदु इहो आहे त हिते को आरओ प्लांट वाटर प्लांट लॻणु घुरिजे। वाटर सप्लाई जी जेको स्कीम मंज़ूर थी आहे उनमें असांखे त नथो लॻे त हिते MP MNA जेके बि आहिनि उहे हिकु सही तरीक़े सां कमु कराइनि, उनजे बाक़ाइदे हिसो पती रखियल आहिनि। सियासी समाजी ऐं शहरीन जा वीचार ॿुधा। उन्हनि सभिनि जो इहो चवणु आहे त टंडो मोहम्मद शहर खे साफ़ सुथरे पाणी लाइ फिल्टर प्लांट ॾिना वञनि। सागर सिंधी सां गॾु काज़ी शम्स, आवाज़ न्यूज़, टंडो मोहम्मद खान।